एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक की हिदायतुनि ते मटियारी ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ऐं जुआरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं जारी। 3 मंशियात फ़रोश ऐं 3 जुआरी गिरफ़्तार। तफ़सीलन मूजिब मटियारी ज़िले के भट्टो फॉरेस्ट थाने की पुलिस गश्त दौरान मंशियात फ़रोश सरवर खान मल्द जाफर चांद के 1220 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो। जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ॻुझे इतलाउ मिलण ते उडेरोलाल विलेज पुलिस कामयाब कार्रवाई करे मंशियात फ़रोश माशूक अली के चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो। जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। उडेरोलाल विलेज पुलिस गश्त दौरान ॻुझे इतलाउ मिलण ते कामयाब कार्रवाई करे हिकु मंशियात फ़रोश जमील अहमद ऐं बशीर अहमद हकड़ो के शराब जी 27 बोतलुनि समेत गिरफ़्तार करे वरितो। जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस वधीक गश्त दौरान ॻुझे इतलाउ ते सालारो पुलिस कामयाब कार्रवाई करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।